नाज़िन, टंडो अलाहियार में सिंध हुकूमत जे सहकार सां सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिज सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी तरफ़ां टंडो अलाहियार खां नसरपुर शहर ताईं डबल रोड जी मंज़ूरी बाद डबल रोड जो संगे बुनियाद रखियो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ ख़ासकेरी जी हिन रिपोर्ट में। सिंध हुकूमत ताउन सां सूबाई वज़ीर वर्क्स एंड सर्विसिज सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी तरफ़ां टंडोलियार खां नसरपुर शहर ताईं डबल रोड जी मंजूरी बाद सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी पारां डबल रोड जो संगे बुनियाद रखियो वियो। 88 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहंदड़ डबल रोड जी इफ्तिताही तकरीब में नसरपुर जे मोज़िन समेत शहरिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सूबाई वज़ीर जो चवणो हो त नसरपुर शहर जे अवाम लाइ हिकु वॾो तोहफ़ो आहे। असांजो फ़र्ज़ हो त हिन माण्हुनि खे असीं जेको सहूलियत ॾियूं। ये पार्टी क़यादत जो शुक्रगुज़ार आहियां जे मुंहिंजी रिकमेंडेशन ते ये स्कीम जेको आहे सो अप्रूव कई ऐं ॾिसो विया जे असां हुनजो प्रांशल हाईवे खाते जे चीफ इंजीनियर अयूब जोणे जो समेत नसरपुर जे शहरिन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी टंडो अलाहियार खां नसरपुर आहे इहा असां हिनखे ड्यूलाइज़ेशन कयूं था। इहा एक्चुअली जेका हींअर एग्ज़िस्टिंग आहे उहा 24 फुट आहे। हिनखे ड्यूलाइज़ेशन करे विच में असां मीडियन ॾेई ॿिन्ही पासां 19 फुट जो रस्तो हूंदो ऐं उनजी जेका एक्चुअल लेंथ आहे उहा 10.6 जहिड़ो 10.5 किलोमीटर ताईं आहे। स्कीम जेकी असांजी सिंध गवर्नमेंट जी आहे इहा इंशाल्लाह ही आहे 10.6 किलोमीटर जी आहे ऐं 880 मिलियन इन जी लागत आहे ऐं ही स्कीम इंशाल्लाह टिन असांजी PC1 में 36 महीना यानी कंप्लीशन पीरियड आहे। पर असां जीअं असांजो पुराणो रिकॉर्ड रहियो आहे त कोशिशि कंदा आहियूं असां उन खां जल्दी इन कंप्लीट करे वेंदासीं। मेजर स्कीमूं जीअं असां ॿियूं कंदा आहियूं ही बि असां इंशाल्लाह जल्दी कंप्लीट करे जेके मेन शुक्रगुज़ार आहियूं ज़िया अब्बास शाह रिज़वी साहब जा जीअं असां वटि असांखे नसरपुर खे पहिरियों दफ़ो 88.5 मिलियन जी जॻह न हिकिड़ी वॾी स्कीम ॾिनी आहे। हिन सां न सिर्फ़ु असांजे शहर जो जेको आहे न हिकिड़ो बिज़नेस एक्टिविटी वधंदी ऐं ॿियो त असांजे शहर लाइ भलो हिकिड़ो असांजो ईज़ी एक्सेस थींदो नसरपुर टंडोलायर जो। इफ्तिताही तकरीब में म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन सैयद समर हसन शाह, टाउन कमेटी नसरपुर के चेयरमैन जाज़ेब शाह रिज़वी, जिला काउंसिल मेंबर सैयद मोहम्मद हसन शाह रिज़वी, नसरपुर जी मोजिज़ सियासी समाजी शख्सियत सैयद समर शाह रिज़वी, खालिद ठेबो, मौलाबख्श ठेबो, साले मीडिया म्यूनिसिपल कमेटी वाइस चेयरमैन सलीम जानी खानजादो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। कैमरामैन गुलाम अली सां गॾु इम्तियाज़ ख़ासकेली, धरती TV न्यूज़, टंडोलायर।